नाज़िक असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठरी मीरवा जे ॻोठ हिंदियारी जे रहवासियुनि जो ड्रेनेज सिस्टम बहाल न थियण ऐं बासरनि जो कब्ज़ो थियण ख़िलाफ़ रहवासियुनि रईस अली शेर दस्ती, रईस अला रिनो दस्ती, रईस गुलाम मोहम्मद दस्ती ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हिननि सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिए इलाइक़े जो बाअसर केतिरनि सालनि खां ॻोठ जे ड्रेनेज सिस्टम जे प्लॉट ते कब्ज़ो करे वेठो आहे। मना करण ते असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहियो आहे ऐं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट वारा बि हिन खे केतिरा ई भेरा मना करे विया आहिनि, पर ही बाअसर हुजण जे करे कंहिं जी बि नथो ॿुधे।